वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु असां आवाज़ किचन में ठाहियूं था सिंधी बिरयानी ऐं इन सां गॾोगॾु तयारु थींदो वेजिटेबल रायतो। ज़बरदस्त क़िस्म जी बंद गोभी आहे, थोड़ा पता मूंखे खपनि। बंद गोभी असांजी माशाल्लाह वॾे साइज़ जी आहे, पर असांखे एतिरी बंद गोभी न खपे। बसि जेका असांजी वेजिटेबल रायते में सुठे नमूने सां एतिरी असां हिन में ऐड कंदासीं, थोड़ी बसि। ऐं इनखे बि कंदासीं बारीक, जेको आहे सो स्लाइस। उहा बंद गोभी एतिरो जल्दी ख़राबु थींदी बि नाहे, पर कॾहिं ईअं वॾे साइज़ जी बंद गोभी अची वञे त इनखे कटिंग करण जो सुठो तरीक़ो इहो ई आहे त मथियां जेके इन जा पता आहिनि उहे तव्हां कढंदा वञो ऐं इस्तेमालु कंदा रहो, त तव्हांजी जेका बंद गोभी आहे उहा फ्रेश रहंदी। चलो जी, थोड़ो इनखे कयूं था मिक्स। थोड़ो मां हिन में ऐड थी कयां रेडीमेड जेको असांजो 1 टेबल स्पून बिरयानी जो मसालो। इनखे ॻरण जे लाइ रखंदासीं। तव्हांखे चेक करणा आहिनि स्पेशली त जेके पटाटा आहिनि उहे सुठे तरीक़े सां जेकॾहिं ॻरी विया आहिनि त बाहि तेज़ करे, ऐं थोड़ो अञा वक़्तु आहे इन्हनि जे ॻरण में। चलो असां पंहिंजे रायते जी तयारी कंदा था हलूं। हे मां कुझु जेके पता आहिनि उहे अलॻि थी कयां। अच्छा, इन्हनि जा जेके ख़ासि तौर ते तमामु थुल्हा डंठल आहिनि उहे तव्हां भले अलॻि कयो, ऐं जेके बारीक पता आहिनि उन्हनि खे असां स्लाइस कंदासीं। तव्हां हिन में सलाद जो पतो ऐड करे सघो था, उहो बि इलाही सुठो लॻंदो आहे। चलो थोड़ो ऐड था कयूं। इन रेसिपी खे तव्हां बीफ ऐं मटन में बि फॉलो करे सघो था, उन सां बि बिरयानी तमामु सुठी तयारु थींदी आहे। चलो हाणे जेके पता आहिनि पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे गॾु करे ऐं उन्हनि जी कटिंग था कंदा हलूं। ऐड कंदासीं। अच्छा, रायते जे लाइ धोरो तव्हांजो फ्रेश हुजणु खपे। खटो हूंदो त पोइ मज़ो न कंदो। कोशिशि कयो त फ्रेश जेको धोरो हुजे उन सां गॾु रायतो तयारु कयो। उनखे मां थोड़ो अञा चॉप कंदमि, ऐं अगेन उनजी वजह इहा ई आहे त जेको स्पून में सुठे तरीक़े सां अचे, न त वॾा वॾा हे थ्रेड्स आहिनि त पोइ स्पून में अचे न सघंदा, त इन्हनि खे थोड़ो अञा बि चॉप करे था वठूं। जीअं खाइण में बि आसानी थिए ऐं जेके बि वेजिटेबल्स आहिनि उन्हनि जी कटिंग जेका आहे सा हिकु जहिड़ी थी वेंदी। ऐं हाणे कोरमे खे बि पंहिंजो चेक कंदा था हलूं। जीअं लॻी न वञे हेठों। चलो जी, हे हाणे कैबिज जेका है इहा बि हिन में ऐड था कयूं। खीरो, कैबिज ऐं टमाटो, बसर, इहे तमामु शयूं असां हिन में शामिलु कयूंसीं। हाणे काई बि उखरी मुहरी हुजे जंहिंमें तव्हां थोड़ी थूम ऐं नंढड़ा 1-2 सावा मिर्च उहे असांखे खपनि, थोड़ो ज़ीरो ऐं पुदीने जा पत्ता, इहे असां पीसे ऐड कंदासीं त रायते जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु मज़ेदार थी थो वञे। त थोड़ी थूम मां वटि मौजूदु आहे, इहा खणी था वठूं। पुदीने जा पत्ता आहिनि, उन्हनि खे फ्रेश पीसियो। जेका असांजे फ्रिज में थूम ऐं अदरक जी हिकिड़ी बोतल पई हूंदी आहे उहा इस्तेमालु न कजो। फ्रेश 2-3 जवा पीसे करे उहे तव्हां ऐड कयो पंहिंजे हिन रायते में। हे 2-3 मां ऐड थी कयां थूम जा जवा,
थोड़ो हिकिड़ो टीस्पून ऐड कंदासीं ज़ीरो ज़ीरे खे तव्हां भले थोड़ो रोस्ट करे पोइ शामिल कयो ऐं उखरी मोहरीअ में ऐड कयो जीअं जल्दी सां ॻरी वञे। बस थोड़ा पुदीने जा पत्ता ऐं हिकु ॿ साओ मिर्च बस। इन खां अलावा असां इन में ऐड कंदासीं लूणु ऐं जेकॾहिं तव्हांखे मिर्च थोड़ा घणा खपनि त थोड़ा कारा मिर्च बस। अच्छा, पुदीने जूं जेके डंडियूं आहिनि उहे ऐड न कजो, उहे न ॻरंदियूं आहिनि। तव्हां पीसींदव त उहो पिसबियूं बि न, त बस थोड़ा पत्ता अलॻि कंदासीं। जेकॾहिं पुदीनो न हुजे त पोइ तव्हां भले धाणो इस्तेमालु कयो, पर पुदीने जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु सुठो ईंदो आहे, स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे। ऐं गर्मियुनि में काढ़े में बि तव्हां पुदीने जो पत्ता ऐड करे उहो इंजॉय कयो, तमामु मज़े जो लॻंदो आहे। थधी हूंदी आहे हिन जी तासीर इलाही। हाफ kg मां ऐड कंदमि हिन में धोरो, त तक़रीबन अधु प्याली पुदीने जा असांजा पत्ता अची विया आहिनि। हिननि खे थोरो वॉश कंदासीं ऐं चेक कंदा हलूं क़ोरमे खे। सिंधी बिरयानी ऐं इन सां गॾोगॾु असां तयारु कंदासीं वेजिटेबल रायतो। हींअर असांजी जेका बिरयानी जा पटाटा, चिकन ऐं असां इन में ऐड कयो अथसीं टमाटनि खे, सावा मिर्च, लूणु, ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा। हाणे मां इन में शामिल थी कयां धोरो, धोरो ऐड कयोसीं। इनखे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। ऐं जेसिताईं हे ज़बरदस्त तरीक़े सां हिन जो ऑयल सेपरेट नथो थी वञे तेसी ताईं असां हिन खे कुक कंदासीं। चलो असां इन में ऐड था कयूं थोरो ज़ीरो, ऐं अच्छा थोरो जेको असांजो साबित गरम मसालो आहे न उहो हिते बि शामिल था कयूं। हिकु ॿ बादियान जो गुल, हिकिड़ो वॾो फोटो, ऐं थोड़ा कारा मिर्च ऐं लौंग। बस अच्छा, इन में ऐड था कयूं थूम, अच्छा हे मां इन में ऐड कयो साओ मिर्च, थूम ऐं थोरो ज़ीरो। इन खे सुठे तरीक़े सां कुटींदासीं ऐं असांजे रायते जो तमामु वेजिटेबल्स रेडी आहिनि। मसालो असां तयारु कंदासीं, धोरो ऐड कंदासीं, लूणु, इहो तयारु थी वेंदो। ऐं जीअं ई हे ॻरी वेंदो इन में ऐड कंदासीं असां पंहिंजा बॉइल राइस ऐं इन खे ॾींदासीं दम। नंढड़ी साही ते था वञूं, तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ किचन में। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु असां आवाज़ किचन में ठाहियूं था सिंधी बिरयानी ऐं इन सां गॾोगॾु तयारु थींदो वेजिटेबल रायतो। ज़बरदस्त क़िस्म जी बंद गोभी आहे, थोड़ा पत्ता मूंखे खपनि। बंद गोभी असांजी माशाल्लाह वॾे साइज़ जी आहे, पर असांखे एतिरी बंद गोभी न खपे। बसि जेका असांजी वेजिटेबल रायते में सुठे नमूने सां एतिरी असां हिन में ऐड कंदासीं, थोड़ी बसि। ऐं इन खे बि कंदासीं बारीक जेको आहे सो स्लाइस। उहा बंद गोभी एतिरो जल्दी ख़राबु थींदी बि नाहे, पर कॾहिं ईअं वॾे साइज़ जी बंद गोभी अची वञे त इन खे कटिंग करण जो सुठो तरीक़ो इहो ई आहे त मथियां जेके इन जा पत्ता आहिनि उहे तव्हां कढंदा वञो
ऐं इस्तेमालु कंदा रहो त तव्हांजी जेका बंदि गोभी आहे उहा फ्रेश रहंदी। चलो जी, थोरो हिनखे कयूं था मिक्स। थोरो मां हिन में ऐड थी कयां रेडीमेड जेको असांजो 1 टेबल स्पून बिरयानी जो मसालो। हिनखे ॻरण जे लाइ रखंदासीं। तव्हांखे चेक करणा आहिनि स्पेशली त जेके पटाटा आहिनि उहे सुठे तरीक़े सां जेकॾहिं ॻरी विया आहिनि त बाहि तेज़ करे, ऐं थोरो अञा वक़्तु आहे इन्हनि जे ॻरण में। चलो असां पंहिंजे रायते जी तयारी कंदा था हलूं। हे मां कुझु जेके पत्ता आहिनि उहे अलॻि थी कयां। अच्छा, इन्हनि जा जेके ख़ासि तौर ते तमामु थुल्हा डंठल आहिनि उहे तव्हां भले अलॻि कयो, ऐं जेके बारीक पत्ता आहिनि उन्हनि खे असां स्लाइस कंदासीं। तव्हां हिन में सलाद जो पत्तो ऐड करे सघो था, उहो बि इलाही सुठो लॻंदो आहे। चलो थोरो ऐड था कयूं। इन रेसिपी खे तव्हां बीफ ऐं मटन में बि फॉलो करे सघो था, उन सां बि बिरयानी तमामु सुठी तयारु थींदी आहे। चलो हाणे जेके पत्ता आहिनि पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे गॾु करे ऐं उन्हनि जी कटिंग था कंदा हलूं। ऐड कंदासीं। अच्छा, रायते जे लाइ धोरो तव्हांजो फ्रेश हुजणु खपे। खटो हूंदो त पोइ मज़ो न कंदो। कोशिशि कयो त फ्रेश जेको धोरो हुजे उन सां गॾु रायतो तयारु कयो। उनखे मां थोरो अञा चॉप कंदमि, ऐं अगेन उनजी वजह इहा ई आहे त जेको स्पून में सुठे तरीक़े सां अचे, न त वॾा वॾा हे थ्रेड्स आहिनि त पोइ स्पून में अचे न सघंदा, त इन्हनि खे थोरो अञा बि चॉप करे था वठूं। जीअं खाइण में बि आसानी थिए ऐं जेके बि वेजिटेबल्स आहिनि उन्हनि जी कटिंग जेका आहे सा हिकु जहिड़ी थी वेंदी। ऐं हाणे कोरमे खे बि पंहिंजो चेक कंदा था हलूं। जीअं लॻी न वञे हेठों। चलो जी, हे हाणे कैबिज जेका है इहा बि हिन में ऐड था कयूं। खीरो, कैबिज ऐं टमाटो, बसर, इहे तमामु शयूं असां हिन में शामिलु कयूंसीं। हाणे काई बि उखरी मुहरी हुजे जंहिंमें तव्हां थोरी थूम ऐं नंढड़ा 1-2 सावा मिर्च उहे असांखे खपनि, थोरो ज़ीरो ऐं पुदीने जा पत्ता, इहे असां पीसे ऐड कंदासीं त रायते जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु मज़ेदार थी थो वञे। त थोरी थूम मां वटि मौजूदु आहे, इहा खणी था वठूं। पुदीने जा पत्ता आहिनि, उन्हनि खे फ्रेश पीसियो। जेका असांजे फ्रिज में थूम ऐं अदरक जी हिकिड़ी बोतल पई हूंदी आहे उहा इस्तेमालु न कजो। फ्रेश 2-3 जवा पीसे करे उहे तव्हां ऐड कयो पंहिंजे हिन रायते में। त हे 2-3 मां ऐड थी कयां थूम जा जवा। थोरो 1 टीस्पून ऐड कंदासीं ज़ीरो ज़ीरे खे तव्हां भले थोरो रोस्ट करे पोइ शामिलु कयो। ऐं उखरी मुहरीअ में ऐड कयो जीअं जल्दी सां ॻरी वञे। बसि थोरा पुदीने जा पत्ता ऐं 1-2 साओ मिर्च बसि। इन खां अलावा असां इन में ऐड कंदासीं लूणु, ऐं जेकॾहिं तव्हांखे मिर्च थोरा घणा खपनि त थोरा कारा मिर्च बसि। अच्छा, पुदीने जूं जेके डंडियूं आहिनि उहे ऐड न कजो, उहे न ॻरंदियूं आहिनि। तव्हां पीसींदव त उहो पिसबियूं बि न, त बसि थोरा पत्ता अलॻि कंदासीं। जेकॾहिं पुदीनो न हुजे त पोइ तव्हां भले धाणो इस्तेमालु कयो, पर पुदीने जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु सुठो ईंदो आहे, स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे।
ऐं गर्मियुनि में काढ़े में बि तव्हां पुदीने जो पत्ता ऐड करे उहो इंजॉय कयो, तमामु मज़े जो लॻंदो आहे। थधी हूंदी आहे हिन जी तासीर इलाही। हाफ kg मां ऐड कंदमि हिन में धोरो, त तक़रीबन अधु प्याली पुदीने जा असांजा पत्ता अची विया। हिननि खे थोरो वॉश कंदासीं ऐं चेक कंदा हलूं क़ोरमे खे। सिंधी बिरयानी ऐं इन सां गॾोगॾु असां तयारु कंदासीं वेजिटेबल रायतो। हींअर असांजी जेका बिरयानी जा पटाटा, चिकन ऐं असां हिन में ऐड कयो अथसीं टमाटनि खे, सावा मिर्च, लूणु, ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा। हाणे मां हिन में शामिल थी कयां धोरो, धोरो ऐड कयोसीं। इनखे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। ऐं जेसिताईं हे ज़बरदस्त तरीक़े सां हिन जो ऑयल सेपरेट नथो थी वञे तेसीं ताईं असां हिन खे कुक कंदासीं। चलो असां इन में ऐड था कयूं थोरो ज़ीरो, ऐं अच्छा थोरो जेको असांजो साबित गरम मसालो आहे न उहो हिते बि शामिल था कयूं। हिकु ॿ बादियान जो गुल, हिकिड़ो वॾो फोटो, ऐं थोड़ा कारा मिर्च ऐं लौंग। बस अच्छा इन में ऐड था कयूं थूम, अच्छा हे मां इन में ऐड कयो साओ मिर्च, थूम ऐं थोरो ज़ीरो। इन खे सुठे तरीक़े सां कुटींदासीं ऐं असांजे रायते जो तमामु वेजिटेबल्स रेडी आहिनि। मसालो असां तयारु कंदासीं, धोरो ऐड कंदासीं, लूणु, इहो तयारु थी वेंदो। ऐं जीअं ई हे ॻरी वेंदो इन में ऐड कंदासीं असां पंहिंजा बॉइल राइस ऐं इन खे ॾींदासीं दम। नंढड़ी साही ते था वञूं, तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ किचन में। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु असां आवाज़ किचन में ठाहियूं था सिंधी बिरयानी ऐं इन सां गॾोगॾु तयारु थींदो वेजिटेबल रायतो। ज़बरदस्त क़िस्म जी बंद गोभी आहे, थोड़ा पत्ता मूंखे खपनि। बंद गोभी असांजी माशाल्लाह वॾे साइज़ जी आहे, पर असांखे एतिरी बंद गोभी न खपे। बसि जेका असांजी वेजिटेबल रायते में सुठे नमूने सां एतिरी असां हिन में ऐड कंदासीं, थोड़ी बसि। ऐं इन खे बि कंदासीं बारीक जेको आहे सो स्लाइस। उहा बंद गोभी एतिरो जल्दी ख़राबु थींदी बि नाहे, पर कॾहिं ईअं वॾे साइज़ जी बंद गोभी अची वञे त इन खे कटिंग करण जो सुठो तरीक़ो इहो ई आहे त मथियां जेके इन जा पत्ता आहिनि उहे तव्हां कढंदा वञो ऐं इस्तेमालु कंदा रहो, त तव्हांजी जेका बंद गोभी आहे उहा फ्रेश रहंदी। चलो जी, थोरो हिन खे कयूं था मिक्स। थोरो मां हिन में ऐड थी कयां रेडीमेड जेको असांजो 1 टेबल स्पून बिरयानी जो मसालो। हिन खे ॻरण जे लाइ रखंदासीं। तव्हांखे चेक करणा आहिनि स्पेशली त जेके पटाटा आहिनि उहे सुठे तरीक़े सां जेकॾहिं ॻरी विया आहिनि त बाहि तेज़ करे, ऐं थोरो अञा वक़्तु आहे इन्हनि जे ॻरण में। चलो असां पंहिंजे रायते जी तयारी कंदा था हलूं। हे मां कुझु जेके पत्ता आहिनि उहे अलॻि थी कयां। अच्छा इन्हनि जा जेके ख़ासि तौर ते तमामु
थुल्हा डंठल आहिनि उहे तव्हां भले अलॻि कयो ऐं जेके बारीक पता आहिनि उन्हनि खे असां स्लाइस कंदासीं। तव्हां हिन में सलाद जो पतो ऐड करे सघो था, उहो बि इलाही सुठो लॻंदो आहे। चलो थोरो ऐड था कयूं। इन रेसिपी खे तव्हां बीफ ऐं मटन में बि फॉलो करे सघो था, उन सां बि बिरयानी तमामु सुठी तयारु थींदी आहे। चलो हाणे जेके पता आहिनि पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे गॾु करे ऐं उन्हनि जी कटिंग था कंदा हलूं। ऐड कंदासीं। अच्छा, रायते जे लाइ धोरो तव्हांजो फ्रेश हुजणु खपे। खटो हूंदो त पोइ मज़ो न कंदो। कोशिशि कयो त फ्रेश जेको धोरो हुजे उन सां गॾु रायतो तयारु कयो। उनखे मां थोरो अञा चॉप कंदमि ऐं अगेन उन जी वजह इहा ई आहे त जेको स्पून में सुठे तरीक़े सां अचे, न त वॾा वॾा हे थ्रेड्स आहिनि त पोइ स्पून में अचे न सघंदा, त इन्हनि खे थोरो अञा बि चॉप करे था वठूं। जीअं खाइण में बि आसानी थिए ऐं जेके बि वेजिटेबल्स आहिनि उन्हनि जी कटिंग जेका आहे सा हिकु जहिड़ी थी वेंदी। ऐं हाणे कोरमे खे बि पंहिंजो चेक कंदा था हलूं। जीअं लॻी न वञे हेठों। चलो जी, हे हाणे कैबिज जेका है इहा बि हिन में ऐड था कयूं। खीरो, कैबिज ऐं टमाटो, बसर, इहे तमामु शयूं असां हिन में शामिलु कयूंसीं। हाणे काई बि उखरी मुहरी हुजे जंहिंमें तव्हां थोरी थूम ऐं नंढड़ा 1-2 सावा मिर्च उहे असांखे खपनि, थोरो ज़ीरो ऐं पुदीने जा पत्ता, इहे असां पीसे ऐड कंदासीं त रायते जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु मज़ेदार थी थो वञे। त थोरी थूम मां वटि मौजूदु आहे, इहा खणी था वठूं। पुदीने जा पत्ता आहिनि, उन्हनि खे फ्रेश पीसियो। जेका असांजे फ्रिज में थूम ऐं अदरक जी हिकिड़ी बोतल पई हूंदी आहे उहा इस्तेमालु न कजो। फ्रेश 2-3 जवा पीसे करे उहे तव्हां ऐड कयो पंहिंजे हिन रायते में। त हे 2-3 मां ऐड थी कयां थूम जा जवा। थोरो 1 टीस्पून ऐड कंदासीं ज़ीरो, ज़ीरे खे तव्हां भले थोरो रोस्ट करे पोइ शामिलु कयो। ऐं उखरी मुहरीअ में ऐड कयो जीअं जल्दी सां ॻरी वञे। बसि थोरा पुदीने जा पत्ता ऐं 1-2 साओ मिर्च बसि। इन खां अलावा असां इन में ऐड कंदासीं लूणु ऐं जेकॾहिं तव्हांखे मिर्च थोरा घणा खपनि त थोरा कारा मिर्च बसि। अच्छा, पुदीने जूं जेके डंडियूं आहिनि उहे ऐड न कजो, उहे न ॻरंदियूं आहिनि। तव्हां पीसींदव त उहो पिसबियूं बि न, त बसि थोरा पता अलॻि कंदासीं। जेकॾहिं पुदीनो न हुजे त पोइ तव्हां भले धाणो इस्तेमालु कयो, पर पुदीने जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु सुठो ईंदो आहे, स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे। ऐं गर्मियुनि में काढ़े में बि तव्हां पुदीने जो पत्ता ऐड करे उहो इंजॉय कयो, तमामु मज़े जो लॻंदो आहे। थधी हूंदी आहे हिन जी तासीर इलाही। 1/2 kg मां ऐड कंदमि हिन में धोरो, त तक़रीबन अधु प्याली पुदीने जा असांजा पत्ता अची विया। इन्हनि खे थोरो वॉश कंदासीं ऐं चेक कंदा हलूं कोरमे खे। सिंधी बिरयानी ऐं इन सां गॾोगॾु असां तयारु कंदासीं वेजिटेबल रायतो। हींअर असांजी जेका बिरयानी जा पटाटा, चिकन ऐं असां इन में ऐड कयो अथसीं टमाटनि खे, सावा मिर्च, लूणु, ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा। हाणे मां इन में शामिलु थी कयां धोरो,
धोरो ऐड कयोसीं, इनखे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। ऐं जेसिताईं हे ज़बरदस्त तरीक़े सां हिन जो ऑयल सेपरेट नथो थी वञे तेसी ताईं असां हिनखे कुक कंदासीं। चलो असां इन में ऐड था कयूं थोरो ज़ीरो, ऐं अच्छा थोरो जेको असांजो साबित गरम मसालो आहे न उहो हिते बि शामिल था कयूं। हिकु ॿ बादियान जो गुल, हिकिड़ो वॾो फोटो, ऐं थोड़ा कारा मिर्च ऐं लौंग। बस अच्छा इन में ऐड था कयूं थूम, अच्छा हे मां इन में ऐड कयो साओ मिर्च, थूम ऐं थोरो ज़ीरो। इनखे सुठे तरीक़े सां कुटींदासीं ऐं असांजे रायते जो तमामु वेजिटेबल्स रेडी आहिनि। मसालो असां तयारु कंदासीं, धोरो ऐड कंदासीं, लूणु, इहो तयारु थी वेंदो। ऐं जीअं ई हे ॻरी वेंदो इन में ऐड कंदासीं असां पंहिंजा बॉइल राइस ऐं इनखे ॾींदासीं दम। नंढड़ी साही ते था वञूं, तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो आवाज़ किचन में। वेलकम बैक, वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु असांजे मेन्यू में आहे सिंधी बिरयानी ऐं इन सां गॾु असां तयारु कंदासीं वेजिटेबल रायतो। अच्छा सिंधी बिरयानी जो जेको कोरमो आहे ज़बरदस्त तयारु थी वियो आहे। हाणे असां इन में ऐड था कयूं हिकिड़ो कनी बॉइल राइस। ज़बरदस्त मसालो तयारु आहे, इन में चिकन बि आहे, पटाटा त आहिनि ई, वो सब इन में ऐड कंदासीं ऐं इनखे होरियां बाहि ते ॾींदासीं दम। अच्छा थोड़ा स्लाइस में जेके टमाटा आहिनि उहे मां बसि मथियां ऐड थी कयां। बस ऐं हिन चुल्हे ते हिनखे तक़रीबन 10 खां 12 मिंट तव्हां बिरयानी खे दम ॾियो, बिरयानी तव्हांजी ज़बरदस्त तयारु थी वेंदी। हाणे हिन तरफ़ अची था वञूं पंहिंजे वेजिटेबल जे रायते जी तरफ़। इन में तव्हांखे ऐड करिणो आहे धोरो। सुठे तरीक़े सां धोरे खे फोक या विस्क जी मदद सां सुठे तरीक़े सां फेटे वठो। इन में ऐड कंदासीं इहा असां जेका भाॼी जी कटिंग करे रखी आहे। अच्छा थोरो मसालो जंहिंमें फूदनो ऐं गार्लिक ऐं उन सां गॾु थोरा सावा मिर्च। बसि इन में ऐड था कयूं हे तमामु वेजिटेबल। थोरो मां इन में शामिल कंदमि लूणु। अच्छा जी इन में ऐड था कयूं लूणु हस्बे ज़रूरत। बसि इनखे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं ऐं जीअं ई असांजी बिरयानी खे दम अचे वेंदो इनखे कंदासीं सर्व वेजिटेबल जे रायते सां गॾु। मां तव्हांखे रीकैप ॾींदी हलां जेकी अॼु असां बिरयानी तयारु कई अथसीं ऐं थोरा जेके धाणा आहिनि उन्हनि धाणनि जी बि कटिंग कंदा हलंदासीं त जीअं बिरयानी असां सर्व कयूं ज़बरदस्त धाणनि सां गॾु। थोरा धाणा ऐड कंदासीं पंहिंजे हिन
रायते में भी अच्छा रायते में पंहिंजे पसंदि जूं वेजिटेबल्स, थोरो लूणु ऐं इन जो मसालो आहे जेको पीसे ऐड कंदासीं, जंहिंमें थूम, थोरो पुदीनो, थोरा सावा मिर्च ऐं इन सां गॾोगॾु थोरो उन में ऐड कंदासीं ज़ीरो। अच्छा तमामु थुल्हा जेके डंठल आहिनि उहे मां अलॻि थी कयां ऐं बाक़ी सॼी जेका असांजी गठी आहे उनखे बारीक चॉप था कयूं। थोरो ऐड कंदासीं पंहिंजे रायते में ऐं थोरो ऐड कंदासीं बिरयानी में। बिरयानी जे लाइ तव्हां हाफ kg चिकन आहे त तव्हां हाफ kg इन पटाटा इस्तेमालु कयो, थोरा वॾा पटाटा साइज़ में रखिजो। इन सां गॾु लूणु हस्बे ज़रूरत, मिर्च तव्हां शामिलु कयो, 1 टेबल स्पून सुका धाणा 2 टेबल स्पून ऐड कयो ऐं 1 टीस्पून ऐड कंदासीं हेड। इहे तमामु शयूं शामिलु कयो। अधु प्याली मां इन में शामिलु कई ॻाढ़नि बसरनि जी, उहो ऐड कयो ऐं तव्हां इन में ऑयल ऐड कंदा हाफ कप। जेकॾहिं चिकन हाफ kg आहे, तव्हांजा चांवर हाफ kg आहिनि, हाफ कप ऑयल ऐड कयो, इलाही मुनासिबु रहंदो आहे। तमामु ज़बरदस्त तरीक़े सां अवल तव्हां पटाटा ऐड कयो, बोन वारी चिकन आहे उहा शामिलु कयो, मसाला ऐड कयो ऐं ॻाढ़ा बसर थोरी देरि जे लाइ इनखे ॻरणु ॾियो। जॾहिं हू सुठे तरीक़े सां ॻरी वञनि पटाटा चिकन, पोइ तव्हां ऐड कयो टमाटा, टमाटनि सां गॾु उनजी भुनाई कयो। लास्ट में धोरो ऐड कजो ऐं धोरे जो बि पाणी जेको आहे सो ड्राई कयो। उन खां बाद में बॉइल थियल जंहिंमें तव्हां लूणु ज़रूरु शामिलु कंदा, उहे राइस ऐड करे मथियां थोरो 1 टमाटो स्लाइस में शामिलु करे ऐं इनखे तव्हां दम ॾेई छॾियो। 10 खां 12 मिंट बिरयानी खे दम ईंदो। मथियां जेके असांजा सावा धाणा आहिनि उहे ऐड करे इनखे सर्व कंदासीं। असांजो रायतो तयारु थी वियो आहे। इन में बसि पिसियल मसालो आहे जेको मां इन में ऐड थी कयां। बसि हाणे असां इन में जेको थोरो मसालो पीसे रखियो हुअसीं उहो मां इन में शामिलु थी कयां। थोरो ज़ीरो, थोरा पुदीने जा पत्ता, थोरा सावा मिर्च ऐं थूम। लूणु हस्बे ज़रूरत, जेको तव्हांजी भाॼीअ जे हिसाब सां ऐं ढोरे जे हिसाब सां काफ़ी हुजे। अच्छा इनखे सुठे तरीक़े सां मिक्स करे रखूं था ऐं जीअं ई असांजी बिरयानी खे दम ईंदो तेसी ताईं असां थोरो काउंटर खे क्लीन था कयूं ऐं जीअं ई बिरयानी खे दम ईंदो असां बिरयानी रायते सां गॾु सर्व कंदासीं बसि। अच्छा हाणे असां पंहिंजूं ॿई रेसिपी सर्व कंदासीं त मां थोरियूं शयूं हितां क्लियर थी कयां ऐं इन बिरयानी सां तव्हां इहो रायतो ज़रूरु तयारु कजो, तमामु ज़बरदस्त लॻंदो। अच्छा जी रायते जी मिक्सिंग बि थी वई आहे, तमामु शयूं हितां हटाए था छॾियूं। थोरा जेके सावा धाणा आहिनि उहे मां शामिलु कंदमि। अच्छा थोरो जेको रायतो आहे उनखे कंहिं बि ख़ूबसूरत प्याले में कढी था वठूं। मसालो पीसे करे विधो अथसीं ऐं पाणी ऐड न कजो, भाॼियुनि जो बि पंहिंजो पाणी हूंदो आहे त घाटो घाटो रायतो सुठो लॻंदो। अची वई बिरयानी। उमेदु आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे तमामु सुठी लॻी हूंदी। ज़रूरु तव्हां ट्राए कंदा इन रेसिपी खे। थोरा मथां ऐड था कयूं धाणा, ख़ुशबूदार असांजी ज़बरदस्त बिरयानी पटाटनि सां गॾु स्पेशली। ज़रूरु कजो रेसिपी। ऑलमोस्ट असांजा इंग्रेडिएंट उहे ई हुया जेके तव्हांजे घर में मौजूदु हूंदा। मां इनखे बोनलेस चिकन सां गॾु ठाहियो आहे। तव्हां बोन वारी चिकन सां गॾु इनखे ठाहियो, इंजॉय कयो। गर्मा गरम सर्व कजो बिरयानी। चांवर हमेशह गरम सुठा लॻंदा आहिनि, मज़े जा लॻंदा आहिनि। चलो बसि जेतिरी ख़ूबसूरत लॻे थी एतिरी इन ते सर्व था कयूं बसि। ऐं थोरा मथियां जेके अच्छा चांवर आहिनि उहे शामिलु कयूं। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां या सम्झण खां रहिजी वियो हुजे त यूट्यूब ते असांजो इहो शो जेको आहे सो अपलोड थी वेंदो आहे। तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था ऐं सुठे नमूने सां जीअं तव्हांखे ॿीहर सम्झ में अची वञे तव्हां पंहिंजी रेसिपी खे ॾिसो ऐं फॉलो कयो। चटपटी ज़बरदस्त
सिंधी बिरयानी। अगेन थोड़ा अच्छा राइस ऐड था कयूं ऐं इनखे सर्व था कयूं बस। थोड़ा सावा धाणा ऐं साइड्स जेके आहिनि से मां क्लीन करे वठां हिन जूं। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां हाज़िर थींदासीं ज़बरदस्त न्यू फ्रेश एपिसोड सां गॾु ऐं ज़बरदस्ती रेसिपीज़ सां गॾु। तव्हां जूं जेके बि फरमाइशूं आहिनि उहे मां ताईं अची वियूं आहिनि। इंशाअल्लाह अचण वारे जेके बि असांजा शोज़ आहिनि उन में ज़रूरु इनकॉपरेट कंदासीं। तव्हां ईअं ई असां सां पंहिंजो जेको फीडबैक आहे उहो ज़रूरु शेयर कयो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। उमेदु आहे रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी ऐं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट एपिसोड में तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं पंहिंजी शेफ़ आबदा बलोच खे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।